ख़बर शामिल कंदासीं त सिंध में बरसात के 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं बरसात मुतासिरनि जी का बि वाहुर न थी सघी आहे। बरसात मुतासिर बेयारो मददगार वेठल आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधायूं त बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो बि कयो वियो आहे। अञा ताईं बरसात मुतासिरनि जी का बि वाहुर न थी सघी आहे। इन हवाले सां ठट्टो खां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब विरोही सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी महबूब, छा सूरत हाल आहे? जी रोशनी, छठे ज़िले अंदर बि बरसातनि जी जेका तबाहकारियूं आहिनि उनखे 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं छठे जी जिते साहिली पट्टी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा उहे पाणी हेठि आयल आहिनि। माण्हू मुतासिर आहिनि। हिकु तरफ़ रोड रस्ता जेके आहिनि उहे कटियल आहिनि, तबाह थियल आहिनि। जीअं कोस्तान जा इलाइक़ा आहिनि, जमपीर आहे या झिड़क वारे इलाइक़े मां रोड कटियल आहिनि। उन्हनि जी पाण मुरादो माण्हू मरमत जी बहाली कराए रहिया आहिनि, पर उन तरफ़ इंतिज़ामिया को वितवज न आहे ॾिनो। पर उन सां गॾोगॾु छठे जी साहिली पट्टी ख़ासि तौर ते मीरपुर साकरो, घोड़ाबारी, केटी बंदर, छठे तबके जा जेके इलाइक़ा आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि। पाण मुरादो उन्हनि जे जाबुल इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल थिया आहिनि या वरी मथां ई इलाइक़नि जे में उहे पंहिंजे मदद पाण तहत रहंदड़ आहिनि, पर उन्हनि जी का बि अञा ताईं माली सहायता सरकार पारां कोन कई वई आहे। ज़िले इंतिज़ामिया सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी अचे उनजी चवणु आहे त सर्वे कई पई वञे। जॾहिं सिंध हुकूमत आफ़त थियल करार ॾियण वारनि ज़िलनि में छठे ज़िले खे बि शामिल कयो आहे, पर हुनजे बावजूदि अञा ताईं जेके इमदादी सरगर्मियूं शुरू न आहिनि थी सघियूं। माण्हुनि खे टेंट, तंबू या मुतासिर इलाइक़नि मां पाणी जेको आहे बरसाती पाणी उनजे निकाल लाइ के बि जोगा क़दम न कया विया आहिनि। एसि ताईं जो छठे शहर जी भरिसां जे कची आबादी वारो इलाइक़ो आहे, जेके ठट्टो आउटफॉल सब ड्रेन सिम नाले ॿोड़ियो आहे, उहे माण्हू अञा ताईं जेका आहे बेयारो मददगार बणिजी नेशनल हाईवे जे किनारनि ते उहे वेठल आहिनि। साॻी सूरत महबूब, इहो ॿुधाइजो त ठट्टो जा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में अञा ताईं पाणी बीठल आहे? जी, ठटे शहर जी कची आबादी वारो इलाइक़ो, शहर जी चौतरफ़ ठटे जी शाही बाज़ार जे आसपास वारा इलाइक़ा आहिनि। उन्हनि में जिथे पाणी बीठल आहे उते मीरपुर साकरो शहर आहे, पर उनजे आसपास मीरपुर साकरो जे साहिली पट्टी वारा इलाइक़ा आहिनि। मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि, बबोर क्रीक ताईं या वरी केटी बंदर ताईं, उहे जेके साहिली पट्टी जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, समेत ॻोठ आहिनि जेके बरसाति मुतासिर आहिनि, उन्हनि में पाणी बीठल आहे। माण्हू उहे जाॻे गुज़ारीनि था। उन्हनि मां अधो अधु माण्हू जेके पाण मुरादो कोस्तानी इलाइक़नि ॾांहुं हलिया विया आहिनि। दाबेची खां वठी झुमशाही, जमपीर, मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, मालवाड़ी वारा इलाइक़ा, उन्हनि में माण्हू पंहिंजे मदद पाण तहत रहंदड़ आहिनि, पर उन्हनि खे हेसि ताईं जो टेंट फ़राहम न कया विया आहिनि, तंबू फ़राहम न आहिनि कया विया। माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि। माण्हू जो चवणु आहे त उन्हनि इलाइक़नि में हाणे जेके मच्छर वधी रहिया आहिनि, गंदगी वधी रही आहे, उहे बीमारियुनि में बि कोड़जी रहिया आहिनि, पर उन हवाले सां के बि इंतिज़ामिया कोशिशूं न आहिनि वरितियूं, जंहिं करे माण्हू सख़्तु बेयारो मददगार बणियल आहिनि ऐं माण्हुनि जे जेके अहंज आहिनि उहे वधी रहिया आहिनि। जी, वरी महिरबानी नासिन। ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां ख़बर अमां ताईं पहुचाईसीं त सिंध में बरसात के 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं बरसात मुतासिर बेयारो मददगार वेठल आहिनि। जॾहिं त अव्हांखे ॿुधायूं त बरसात सबबि फसलुनि खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। इन हवाले सां वधीक जी सूरत हाल मालूम कंदासीं।